दादू का ख़बर शामिल कयूं पिया कामरान अली चारण जी रिपोर्ट मुताबिक़ जोही तालके जे ॻोठियो 12 वाटर कोरस देहे ॼामपुर पांवर जे रवासिन हाजी हुसैन मस्तोई झंडो ख़ान हसन मस्तोई परियालो ग़ुलाम अब्बास ऐं रज़ा मोहम्मद मस्तोई ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया अॻियां दायो त गुज़िरियल 22 सालनि खां मुंहिंजे ज़ाती ऐं खाते 3.5 एकड़ ज़रई ज़मीन ते मुख़ालिफ़ धुर सजन मस्तोई लतीफ़ सरवर मुबीन सावण सालियो सोनो ऐं ज़मीर मस्तोई ऐं ॿिया हथियारनि जे ज़ोर ते मूंखे पंहिंजे ज़ाती खाते जी ज़मीन आबाद करणु नथा ॾियनि। हुननि चयो त असांजे ख़िलाफ़ मुख़ालिफ़ धुर मुख़्तलिफ़ हरबा हलाए मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ियूं FIR दाख़िल करायूं आहिनि। हुननि चयो त असां दादू नेक उमरदनि खां फ़ैसिला बि कराया आहिनि पर मुख़ालिफ़ धुर ॾोहारी क़िस्म हुअण बावजूदु कंहिं बि नेक उमरद जे फ़ैसिले ते अचण लाइ तयारु न आहिनि। हुननि चयो त असां ग़रीब मिसकीन मथां हर रोज़ु रस्ता रोके कातलाना हमला ऐं असांजे घरनि मथां फायरिंग कंदा रहनि था। हुननि चयो त मुख़ालिफ़ असांखे मुसलसल मोतमार धमकियूं ॾींदा रहनि था। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त अहिड़नि ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई असां ग़रीब मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में दादू SSP ऑफिस अॻियां बुख हड़ताल कंदासीं। मां हैरो खान वटि आया त मुंहिंजे मथां FIR कढाई उहे मुंहिंजा गवाह आहिनि हैरो खान वारा जिते मां मानी खाधी आहे चांहि पीती आहे। शाम जो मां उतां मुंहिंजे भाइरनि फ़ोन कया भाइटे तुंहिंजे खे मारनी पिया मस्जिद में भॼी आहे तकड़े पहुच। शाम जो मां 5 बजे पहुतो आहियां। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजो हक़ कयो। असांजे SSP दादू DIG सिंध खे अपील आहे त अहिड़नि क्रिमिनल माण्हुनि खे गिची में गला विझी कानून जे कटेड़े में एतिरा तव्हांखे ॿुधायां तव्हां कंहिं बि थाणे खां इंक्वायरी कयो वाही पांधी डिघबाला हाजी खान जोही दादू अधे खे चवां मेहर ताईं इन्हनि ते केस न आहिनि त तव्हां मूंखे सज़ा ॾियो। मां इज़त वारो माण्हू आहियां। मूंखे हिकिड़ी FIR मूंखे इंसाफ़ खपे। किथे बि फ़ैसिलो कराए मां हिनखे ॾियण खे तयारु आहियां। इन्हनि वॾेरनि ने तव्हां फ़ोन कयो उहे चवनि त हाजी हुसैन फ़ैसिले ते न आयो आहे इंक्वायरी कई अथसि त मां ॾियण खे तयारु आहियां। उते 7 घुमण जा चङा वेठा मौला बश्क मस्तोई वटि मस्तोई जी वठो।